ओम साईं राम। गुल 13। कारे कुते जे रूप में आसीस करणु। बापू साहिब जो रोग मिटाइणु ऐं स्वामी जिन जे कन जे सूर लाइण जी कथा। बाबा जिन जे वचननि में गूढ़ो ज्ञान भरियलु हूंदो हो। ॻाल्हाईंदा थोरो हुआ पर उन्हनि अखरनि में उन्ही विद्या समायल हूंदी हुई। पाण सदा निश्चिंत ऐं निर्भय रहंदा हुआ। त बि चवंदा हुआ त जेतोणीकि मां फ़क़ीर आहियां ऐं घर ॿार ऐं स्त्री जे जंजाल ऐं झंझट खां छुटल आहियां ऐं दुनियावी चिंताउनि खां मुक्त थी पंहिंजे शरीर खे बि भुलाए चुको आहियां, त बि माया मूंखे कष्ट पहुचाईंदी रहे थी, छो त उहा मूंखे पंहिंजे चकर ऐं फंदे में फासाए छॾींदी आहे। भॻवान जी हीअ माया अहिड़ी प्रबल आहे जो ब्रह्मा आदि देवताउनि खे बि मोहे फासायो छॾे। पोइ मूं जहिड़े हिकु दुर्बल फ़क़ीर माया अॻियां कहिड़ो धकु झले सघंदो। पर जेको बि हरि परमात्मा जी शरण वठे थो उहो हिन माया जे ॼार खां बची मुक्त थी वेंदो। श्री कृष्ण भॻवान जो चवणु आहे त संत मुंहिंजा ज़िंदह रूप आहिनि, अहिड़ा वॾा भाग्यशाली आहिनि जिन जा सभु पाप नाश थी विया आहिनि। बाबा जन पाण चवंदा हुआ त जेकॾहिं अमी फ़क़ति साईं साईं लफ़्ज़ जे सिमरन कंदा रहंदा त मां अव्हांखे हिन भवसागर खां पार कंदुसि। अवे मूं ते विश्वास रखो, तव्हांखे लाभ ज़रूरु मिलंदो। मुंहिंजी पूजा करण लाइ, पूजा जी सामग्री इकट्ठी करण लाइ या अष्टांग योग करण जी काई आवश्यकता न आहे। मां त सिर्फ़ु भक्तीअ में ई राज़ी रहां थो। पुणे जे नारायण गांव जे भीमाजी पाटिल खे 1909 में हिकु ख़ौफ़नाक बीमारी थी जंहिं आख़िर सुलह जे रूप में ज़ाहिर थी। हिन घणेई इलाज कया पर को फ़ाइदो कोन थियुसि। अंत में दिलशस्को थी करे हिन भॻवान खे प्रार्थना कई त हे हरि नारायण, मूं अनाथ जी कुझु सहायता करियो। मशहूरु चवणी आहे त दुख में सिमरन सभु कोई करे, सुख में करे न कोई। प्रार्थना बैदि वीचार आयुसि त साईं बाबा जे परम भक्त नाना साहिब चंदोरकर खे हिन बारे में सलाह वठणु घुरिजे ऐं उन मूजिबि हिन पंहिंजो सॼो अहिवालु ख़त में लिखी हिन खे मोकिलियो। जवाबु आयुसि त हींअर त फ़क़ति साईं बाबा जे शरण वठ जो ई इलाजु अची रहियो अथव। भीमाजी पाटिल हुन ॾिस ते विश्वास रखियो ऐं आहीं महिरबानी साईं, मिलियो ॾस आहे, तुंहिंजी थोरी रहमत वॾो वस आहे। ऐं उन मूजिबि शिरडी में पाण खे खणाए आयो ऐं मस्जिद में आणे खेसि लेटायो वियो। बाबा जन यकदमि नाना साहिब ऐं श्यामा भक्तनि खे चयो त हिन जी बीमारी गुज़िरियल जन्मनि जे पाप कर्मनि जो फल आहे, तंहिं करे मां हिन झंझट में पवणु नथो चाहियां। भीमाजी इहे लफ़्ज़ ॿुधी ॾिरकी वियो ऐं रोअण हारके आवाज़ में चयईं त मूंखे सहायता करण वारो ॿियो केरु कोन्हे। अव्हां जे आसरे ते ई हिते पाण खणाए आयो आहियां, कृपा करे मदद करियो। बाबा जिन खे हिन जे रोअण ते क़यास अची वियो ऐं चयईं त चङो फ़िक्रु न कर, तुंहिंजो दुख जल्दी लही वेंदो। हिन मस्जिद में पेर पाइण वारनि जा दुख बराबरि दूर थींदा आहिनि। मस्जिद जो फ़क़ीर बराबरि दयालु आहे, उहो तुंहिंजो दुख पिणु दूर कंदो। हीउ सभिनी लोकनि ते दया कंदो आहे। रोगी भीमाजिन खे 5 मिंटनि में रत जूं उल्टियूं ईंदियूं हुयूं। से बाबा जिन जे रूबरू बंदि थी वियूं ऐं वरी जो बाबा जिन चयसि त तुंहिंजा दुख दूर थींदा त भीमाजिन पाण खे बहितर सम्झणु लॻो। बाबा जिन हुकुम कयो त रोगी खे भीमाजी बाई जे घर में वञी रहायो। भीमाजी बाई जो घर न अहिड़ो हवादार हो, न उन में को अहिड़ो सहंज हो, लेकिन बाबा जिन जे हुकुम केरु मोटाए। मगर भीमाजी जो रोग बाबा जिन उते ॿिनि सपननि जे मार्फत दूर कयो। हिकु सपने में ॾिठाई त मूंखे मास्तर चयो त हीअ बैत ऐं कविता यादि करे ॿुधाए, जा मां ॿुधाए कीन सघियो आहियां, ऐं मास्तर कावड़ जी मूंखे बैदि जी लकड़ सां अहिड़ी सख़्तु मार ॾिनी आहे जो मां सूर विचां चिलाए रहियो आहियां। ॿिए सपने में ॾिठाई त मुंहिंजे दिलि ते हेठि खां मथे ऐं मथे खां हेठि को माण्हू पथर घुमाए रहियो आहे ऐं सख़्तु पीड़ा थी रही आहे, जा मुंहिंजे सहण खां ॿाहिरि आहे। उन्हनि ॿिनी सपननि ॾिसण बैदि जॾहिं सुबुह जो उथियो त पाण खे ठीकु सम्झाई ऐं जो ॿिए ॾींहुं पंहिंजे घर मोटी वियो। हुन खां पोइ जॾहिं शिरडी में ईंदो हो तॾहिं बाबा जिन जी दया यादि करे संदनि अॻियां साक्षात दंडवत कंदो हो। महाराष्ट्र जा माण्हू घणो करे हर महीने सत्यनारायण जो विर्तु रखंदा आहिनि, पर ठीकु थी वञण खां पोइ भीमाजी हर महीने
साईं बाबा जे नाम सिमरन जो विर्त रखणु शुरू कयो। कारे कुते जे रूप में आसीस करणु। हिकु बाला गणपत दर्जीअ खे पिणु सुलह जी बीमारी अची थी। दवाऊं ऐं काढ़ा पी पी तंग थी पियो, पर फ़ाइदो असुलु ख़ैरु ऐं तप बीठो ई रहियो। ॿियो चाड़ो न ॾिसी बाबा जे चरणनि ते अची मथो टेकियईं। बाबा जी यकदमि हिकु अजीब आज्ञा ॾिनसि त हींअर जो हींअर लक्ष्मी मंदिर वटि वञ ऐं कारे कुते खे चांवर ऐं ॾुध वञी खाराए। हू अवल मुंझी पियो, दवा खपे मूंखे ऐं बाबा जिन हुकुम था ॾियनि त वञी कारे कुते खे खारायां, पर पोइ हाज़ुर साईं करे घर वियो, चांवर ऐं ॾुध खणी लक्ष्मी मंदिर में वियो। उते हिकु कारो कुतो ॾिठईं जो खेसि ॾिसी पंहिंजो पुछु खूब लोॾणु लॻो। बाला गणपत आंदल चांवर ऐं ॾुध कुते महाराज जे अॻियां रखिया जो हू यकदमि खाई वियो। जॾहिं घर मोटियो त मालूम कयईं त तप आहे ई कोन। तंहिंखां पोइ वरी कॾहिं तप कोन आयुसि। दुआ सां दस्त ऐं उल्टियूं बंदि करणु। श्रीमान बाबू साहिब बूटी खे हिकु दफ़ो आमल पित ऐं दस्तनि जी बीमारी अची थी ऐं चङी पीड़ा भोॻियईं। संदसि कॿट में कई दवाऊं रखियल हुयूं, पर बदन में बिल्कुलु लही वियो ऐं संदसि हालत अहिड़ी गंभीर थी वई जो मंझुसि एतिरी ताक़त बि न रही जो मस्जिद में वञी बाबा जी जो दर्शन करे सघे। लेकिन महिरबानी साईं बाबा माण्हू मोकिले खेसि घुराए पंहिंजे साम्हूं विहारे चयो त सावधान, हाणे तुंहिंजा दस्त बंदि थींदा। वरी आङुर खणी चयऊं त तुंहिंजूं उल्टियूं बि रुकिजी वेंदियूं। बाबा जी जी अहिड़ी कृपा मथिसि थी, रोग सफ़ा लही वियुसि ऐं जल्दी नोबनो थी वियो। ॿिए भेरे श्री बूटी खे हैजा जी बीमारी विकोड़े वई, जंहिं करे खेसि उसाट अची वरायो। डॉक्टर पिले पंहिंजूं दवाऊं फेरे फेरे ॾिनियूं, पर हालत न सुधरी। ॿियो को वसीलो न ॾिसी बाबा जिन वटि जीअं अर्ज़ु कयईं त कृपा करे मुंहिंजो उसाट दूरि करियो। बाबा जिन चयसि त बादामिन, अखरोट ऐं पिस्तनि जो काढ़ो मिठे खीर में टहिकाए वञी पी त अल्लाह मालिक जे दया सां उसाट लही वेंदे। ॿियनि डॉक्टर ऐं हकीमनि चयो त बाबा जिन वारो काढ़ो तोखे नोड़े निहंदो, पर श्री बूटी बाबा जिन जी आज्ञा जो पालन कयो ऐं ठीकु थी पियो। स्वामी जी जे कन जो सूर ऐं सोज लाहिणु। आलंदे शहर जो हिकु स्वामी बाबा जे दर्शन लाइ शिरडी में आयो। हिन खे कन में अहिड़ो सूर हो जो जाम फतकियो पिए ऐं सूर विचां हिकु हंधि वेही बि न पियो सघियो। हिन देसी चिकित्साऊं कयूं हुयूं, पर आराम ऐं सूर में फ़ाइदो असुलु की न थियुसि। सूर खां तंग थी बाबा जिन खां घर वञण जी मोकल वठणु आयो। भगत श्यामा बाबा जिन खे हथ ॿधी अर्ज़ु कयो त स्वामी जिन खे कन में ॾाढो सूर आहे, मथिसि पंहिंजी कृपा कयो। बाबा जिन वराणियो, अल्लाह अच्छा करेगा, अपने घर बेधड़क चले जाओ। स्वामी हथ जोड़े मोटी पूने में आयो ऐं हफ़्ते बैदि बाबा जिन खे ख़त लिखी मोकिलियईं, तव्हांजी कृपा सां सूर में घणो आराम आहे, बाक़ी सोज अञा हलंदे पई अचे। सोज जे ऑपरेशन कराइण लाइ बम्बई आयो। सजन डॉक्टर चयसि त ऑपरेशन जी काई ज़रूरत न आहे, आहिस्ते आहिस्ते सोज बि लहंदी वेंदी। स्वामी खे पोइ दिलिजाए थी त बाबा जिन जे आसीस ऐं दुआ सां ई सूर ऐं सोज ॿई लथा आहिनि। काका महाजनी जो दुख दूरि करणु। काका महाजनी शेवा कंदड़ भक्त खे अतिसार जो मर्ज़ अची थियो, तंहिं करे हर घड़ी टॉयलेट जो ख़्यालु थींदो हुउसि, पर शेवा करण में विघन न पवे, इन करे पाणी सां भरियल लोटो मस्जिद जे कुंड में रखी छॾींदो हो। जीअं ई हिन खे ख़्यालु थींदो हो, यकदमि लोटो खणी कमु लाहे ईंदो हो। अंतर्यामी बाबा जिन खे काका महाजनी इन बारे में कुझु बि न चयो, जे तकलीफ़ पाणे ई लही वेंदी। मस्जिद खे उन वक़्तु नई फ़र्श ॿधाइण जी मंज़ूरी बाबा जिन खां मिलियल हुई, पर जॾहिं फ़र्श जो कमु चालू थियो त बाबा जिन जोश में भरिजी वाका करणु शुरू कया, जंहिं ते सभु ॾिजी भॼणु लॻा। महाजनी बि जीअं भॼणु लॻो तीअं बाबा जिन खेसि पकिड़े पंहिंजे साम्हूं विहारे छॾियो, पर भॼंदड़ मां हिकु ॼणो पंहिंजे भुई मुङनि जी ॻोथड़ी पुठियां मस्जिद में भुलिजी वियो। बाबा जिन उन मां मूंगफलियुनि जा बुक कढी दाणनि जूं खलियूं लाहे काका खे ॾेई चयो, इहे खाईंदो रहो। पाण बि के दाणा खाईंदा रहिया। जॾहिं थेली सफ़ा ख़ाली थी वई तॾहिं बाबा जिन चयो त मूंखे प्यास लॻी आहे, वञी थोरो पाणी भरे अचु। काका हिकु घड़ो पाणी जो भरे आयो, ॿिनी हुन मां पाणी पीतो। पोइ बाबा जिन वरी चयसि त हाणे तुंहिंजो अतिसार जो रोग लही वियो, तूं बेवबनो थी
फर्श हणाइण जो संभाल कंदो रहो। थोरे ई वक़्त में भॼी वियल भक्त मोटी आया ऐं फर्श लॻाइण जो कमु शुरू थी वियो ऐं काको उन शेवा में मशगूल थी वियो। अतिसार जो रोग जी दवा सिंगदाणा खाई मथां पाणी पीअण मां लही सघंदी आहे छा? इन जो जवाबु केरु ॾेई सघंदो? हकीम ऐं दवाउनि जे किताबुनि मूजिबि त सिंगदाणा अतिसर खे बंदि करण बदिरां वधाईंदड़ आहिनि, पर बाबा जिन जी ताबीत आहे ऐं संदसि दुआ, जंहिं ते बाज कंदा उन जा दुख दूर थी वेंदा। असांखे संदन बाज ऐं दुआ हथु करण जो उपाय करणु खपे त सभु दुख दर्द असांजा नास थी वेंदा। हरदा शहर जे दत्तो पंत खे 14 वरनि खां पेट जी बीमारी सताईंदी रहंदी हुई। दवाउनि जो आसरो लाइ वेठो। संदसि कन ते बाबा जिन जी सराह पई त हिकु नज़र मां दुख दूर कंदा आहिनि, त हू भॼंदो अची बाबा जिन जे चरणनि में किरियो। अंतर्यामी बाबा जिन पंहिंजे हिक ई प्रेम दृष्टिअ सां हिन ॾे निहारे आशीर्वाद ॾेई पंहिंजो हथु संदन मथे ते रखी चयो त बिल्कुलु तूं नुबनो थी पवंदे। 14 सालनि जी पीड़ा 14 मिंटनि में लही वई। मतां दिलि मांदी अथई, अल्लाह बि आहे, सवनि वड़नि जा दुखड़ा हिकु लहज़े में इलाही, अहिड़ो आई साहिब मुंहिंजो सफ़रीन। माधवराव देशपांडे खे बवासीर जी बीमारी हुई ऐं बाबा जिन जी दुआ हासिलु करणु आयो। बाबा जिन चयसि त सोना माखी जे काढ़े पीअण सां तुंहिंजो बवासीर ग़ाइबु थी वेंदो ऐं हिन खे बराबरि फ़ाइदो थियो। 2 वरनि खां पोइ वरी तकलीफ़ चालू थियसि ऐं हिन बाबा जिन जी आज्ञा वठण खां सवाइ वरी साॻियो काढ़ो वठणु शुरू कयो त बवासीर हिकारी वधी वियुसि। वरी जॾहिं बाबा जिन वटि रूबरू अची संदन आसीस वरितईं तॾहिं फ़ाइदो पियुसि। काका महाजनी जे वॾे भाउ गंगाधर पंत खे पेट जी तकलीफ़ किन सालनि खां हुई। शिरडी में अचण खां पोइ बाबा जिन जी दुआ अल्लाह अच्छा करेगा खां पोइ पेट जी बीमारी पर करे उॾामी वियसि। नाना साहिब चिंदोरकर खे पिणु पेट जी बीमारी अहिड़ी सख़्त हुई जो मच्छीअ वांगुरु पियो तड़फंदो हो। डॉक्टरनि जी दवा जो त्याग करे बाबा जिन जी दुआ जी दवा वठणु आयो त बाबा जिन चयसि त तूं बर्फ़ी ऐं घी खाइणु शुरू कर, अल्लाह सभु सवली कंदो। ऐं उन जी दवा वठण सां उहो बिल्कुलु ठीकु थी वियो। मतिलबु त श्री साईं बाबा जे मुखराम मां निकितल वचन ई भक्तनि जी बीमारी दूर कंदा हुआ, त संतनि जे वचननि ई दवा जो कमु कंदा आहिनि। ओम साईं राम। गुल तेरो पूरो थियो।